नासिक भिरिया रोड वेझो नींगर जो फाहो खाधल लाश मिलियो आहे। अपडेट वधीक मालूम कंदा शकील सियाल खान। जी शकील जी प्रिया, ही अफ़सोसनाक वाक़े पेश आयो आहे। भिरिया सिटी लख ॻोठ कासिम खाई भरिसां 13 सालनि जे नींगर फाहो खाधल लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस वाक़े वारी हंध पहुची लाश भिरिया सिटी अस्पताल आंदो आहे, जिथे ज़रूरी कार्रवाई जारी आहे। अस्पताल में नींगर जी सुञाणप अली हैदर पुट मोहम्मद खान बिरोही तौर थी आहे। उन मौके ते नींगर जे वारसन अली मर्दा मोहम्मद खान बिरोही ॿुधायो त नींगर हिकु ॾींहुं खां गुम हो ऐं ॻोल्हा कई पर पतो पइजी न सघियो। सुबुह जो ॻोठ जे मज़दूरनि ॿुधायो त ॻोठ जे पाणीअ वारी खॾ में लाश पियो आहे, जिथे वारसन पारां रोड बंदि करे लाश रखी सख़्त एहतिजाज कयो वियो। ॿिए पासे पुलिस ॿुधायो त नींगर खे पंहिंजे ई अगट सां फाहो ॾिनल आहे। महरान टीवीअ सां पुलिस ॻाल्हाईंदे चयो त जल्द पोस्टमार्टम कराए उन मां ई सॼी रिपोर्ट अची वेंदी ऐं जांच जारी कयूं पिया। जी प्रिया, वरी महिरबानी शकील अपडेट खां आगाह करण जे लाइ।